तव्हां त मूंखे ॿियो मैसेज ॾिनो भाॼाई लाइ त इहो ज़रूरु ॿुधाइजो। हाणे मां तव्हांखे मैसेज ॿुधायां, तव्हांजी वाइफ तव्हां सां 1000 साल बि जीअंदी, तव्हांखे पढ़ी न सघंदी। अच्छा, न पढ़ी सघंदी। ही इज़ नॉट रीडेबल पर्सन। अच्छा, हा, कॾहिं बि न। इन जो चेहरो ईअं जो ईअं ई हूंदो। ठीकु आहे, हिनखे पढ़णु ॾुखियो आहे त हाणे हिन जे दिलि में छा आहे, हीउ करणु चाहे छा थो ऐं छा आहे हिन मक़सदु। हिनखे पाण खे ख़बर हूंदी आहे, उहा पाण खे त ज़ाहिरी ॻाल्हि ख़बर हूंदी न मूंखे हाणे छा करिणो आहे। अच्छा, ऐं पेशेंस बिल्कुलु बि न आहे। सब्र, सुबुह सुबुह निकिरणो आहे, चांहि न आहे ठही, नाश्तो न आहे ठहियो, तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो, न कंदो, बुख ते वेंदो, ॿाहिरि वञी खाईंदो, लेकिन वेहणु तव्हांजो वस में न आहे, तव्हां वेही नथा सघो। रिस्क टेकर न आहियो, रिस्क न खणंदा हुओ, ॾाढो मज़े सां ज़िंदगी गुज़ारींदा हुओ, टुक टुक करे गुज़ारींदा हुओ। को छको ईंदो त ज़रूरु हणंदो, पर हर बाल ते छको हणण जी कोशिशि न कंदो। लविंग एंड केयरिंग हद खां वधीक पंहिंजी फैमिली लाइ, पीउ माउ हुजे, भाउ भेण हुजनि, पंहिंजा बच्चा हुजनि, प्यारु कंदा हुओ, केयर कंदा हुआ ऐं ॾाढी कंदा आहियो, हद खां वधीक कंदा आहियो। ऐं हिन महिल जेकी नेगेटिविटी तव्हां वटि अचे पई, जेकी तव्हांजी शख़्सियत जो हिसो न आहे, अच्छा, पर सॼी उमिरि तव्हां थोरो लापरवाह किरदारु अदा कयो आहे, स्ट्रेस न आहे वरितो, पर हींअर वठो पिया। अच्छा, हा, इहो तव्हांखे चई नहीं पसंदि हो, थोरो थोरो करे वेठो आहे। 5 साल पहिरियों इहा सूरत पैदा थी हूंदी, हाणे तव्हां स्ट्रेस वठो पिया। दिस इज़ नॉट पार्ट ऑफ योर पर्सनैलिटी। अच्छा, इहो तव्हांजी पर्सनैलिटी जो पार्ट न आहे, पर तव्हांखे गुस्सो अचे थो। हाणे गुस्सो बि कहिड़े टाइप जो त फौरन अचे थो, पर तव्हां उन गुस्से में उन जाइ ते बीह न सघंदो, तव्हां फौरन वापसि बीहंदो। ॿी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे थोरी देरि खां पोइ इहो बि यादि न रहंदो त इहो आयो छो हुयो, इहो गुस्सो आयो छो हुयो। हा, बिल्कुलु भुली वेंदो, बिल्कुलु भुली वेंदो। हिन महिल ताईं तव्हांजो हथु हिकिड़ो प्रैक्टिकल हथु आहे, जंहिंमें टुक टुक नॉक जेको आहे तव्हांजी एंज़ाइटी करे पई, जंहिंखे मां चयो त तव्हां जज़्बाती थी वियो, इहो नॉक करे पई। हिन सां 3 नुक़सान थी सघनि था। सभिनि खां पहिरियों हेल्थ इशूज़ थी सघनि था। ठीकु। नंबर 2 रिलेशनशिप इशूज़ बि पैदा थी सघनि था, अल्लाह माफ़ करे। नंबर 3 कम में बि इशूज़ पैदा थी सघनि था। इहे तव्हां 3 इशूज़ तव्हां पाण पैदा कंदो, ॿाहिरों न ईंदा, तव्हां पाण पैदा कंदो अगरि तव्हां स्ट्रेस खे कमज़ोर कंट्रोल न कंदो। स्ट्रेस खे कंट्रोल कंदो त इहे वेझियूं शयूं जेके तव्हांखे तंग कंदियूं, जॉब त तव्हां हिकु पासे करे छॾी, पर ॿियूं शयूं तव्हां जेको हुनखे कंट्रोल करिणो पवंदो, स्पेशली हेल्थ। अच्छा, स्पेशली हेल्थ। स्ट्रेस खां बचंदो त हेल्थ तव्हांजी बहितर रहंदी, स्ट्रेस खां न बचंदो त हेल्थ ख़राबु थींदी, ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर वारा माण्हू बि तव्हां खां डिस्टर्ब थींदा ऐं तव्हां बि उन्हनि खे डिस्टर्ब कंदो। बुनियादी तौर ते हिकिड़ो ॾाढो प्रैक्टिकल हथु आहे, जेको कुझु आहे तव्हां पाण कयो आहे। तव्हांजे हथ में हिकिड़ी लाइन न आहे, हीअ लाइन वञे पई न आहे, दिस इज़ लक लाइन। अच्छा, तव्हां वटि जेको कुझु आहे पाण कयो आहे, पंहिंजे दिमाग़ कयो आहे, तव्हांजी महिनत कयो आहे, लक खां तव्हांखे कुझु न आहे मिलियो। ऐं तव्हांजी लाइफ लाइन जेको आहे अपग्रेडेड आहे। अपग्रेडेड जो मक़सदु त ज़िंदगी जेकी मिली हुई, ज़िंदगी जेकी तव्हां ठाही आहे, उन में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां पाण खे वॾो अपग्रेड कयो आहे, ज़िंदगी अञा बहितर करे सघो था, अञा हिनखे वधीक वठी वञी करे वधीक बहितर नमूने सां हिनखे हलाए सघो था। बुनियादी तौर ते प्रैक्टिकल पर्सन जेकी आख़िरी ॻाल्हि ॿुधाई हुई स्ट्रेस वारी, उनखे कंट्रोल करणु तव्हांजे हथ में आहे, उनखे कंट्रोल करे सघो था। थैंक यू। अञा थैंक यू वेरी मच। इहा मां कॾहिं कॾहिं घर में ॿारनि सां कावड़ कंदो हुउसि या कंदो आहियां, त पोइ घरवारी मुंहिंजी उहा वीचारी परेशान थी, पोइ मां हुनखे हिकिड़े ॾींहुं कमरे में चयो, मां चयो मां जेको बि कुझु गुस्सो कावड़ ॿारनि ते कयां त इहो सभु आर्टिफिशियल आहे, अदाकारी आहे। अच्छा, मां तूं बि हिनखे सम्झो, त छो जो ॿारनि सां ईअं न कंदासीं त पोइ असां कंट्रोल कोन करे सघंदासीं, तूं बि हिनखे सम्झो। ऐं थोरी देरि खां पोइ मां वरी जेको आहे सो नॉर्मल, जीअं तव्हां चयो, इहा ॻाल्हि तव्हांजे सां मां एडमिट थो करियां, त मां वरी थी वेंदो। ऐं मां दिलि में न रखणु घुरिजे, कंहिंखे बि न रखणु घुरिजे। जेकॾहिं मां अदी अज़रा सां या तव्हां सां या कंहिं ॿिए सां थोरी देरि जे लाइ नाराज़ थियां थो, त बसि उहा ओड़ी महिल ई उनखे टाइम बिंग ऐं उनखां पोइ वरी ख़तमु करे छॾे माण्हू, त बहितर आहे। छो जो इहो असांजो इस्लाम बि चए थो, इंसानियत बि इन में ई आहे, ऐं इन जूं तक़ाज़ाऊं जेके आहिनि उहे बि इन में ई आहिनि। सही आहे। उहो जेको तव्हां जेको चओ था त मां नकली नमूने से आर्जी तौर ते अदाकारी करे ॿारनि खे थोरो दाबो ॾियण लाइ, त जीअं ग़लति कमु न थिए मां कयां थो, पर उन जूं लाइनियूं तव्हांजे हथ में न अचणु घुरिजनि। अच्छा, तव्हांजे हथ में स्ट्रेस लाइन्स अथव, उनखे
लाइफ उहो छा आहे त तव्हां उन ॿारनि खे दड़का या दामान ॾियण जे अलावा जेके पर्सनल लाइफ में या जेके ज़ाती ज़िंदगी में असल हक़ीक़तूं जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके परेशानियूं ईंदियूं आहिनि उन्हनि जे हिसाब सां ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसान आहे खोड़ सारियूं तव्हांजी लाइफ में बची सघो त उन हिसाब सां तव्हां स्ट्रेस वठंदा आहियो उते त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां अदाकारी नथा करे सघो न उते त तव्हांजी रियल लाइफ में रियल कुझु थिए पियो त पोइ वठंदा आहियो दिमाग़ ते या मतिलबु छॾे ॾींदा आहियो त ठीकु आहे बसि जेको थींदो ॾिठो वेंदो न ईअं ई थो थिए न त माण्हू हुते ऐं मां त ईअं चवंदुसि त आम व्यूवर खे ऐं आम ख़ासि करे फ़नकारनि खे ऐं आम लाइफ वारनि खे तो हरू भरू स्ट्रेस न वठनि पिया था उनखे आर्टिफिशियल वठनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो ईअं सम्झे त ई ड्रामे में मुश्किल असां वटि आई आहे ड्रामो ख़तमु मुश्किल ख़तमु छा ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां स्ट्रेस वठंदासीं ऐं उहो कंदासीं पाण खे तकलीफ़ थींदी बिल्कुलु